नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असांजे प्रोग्राम कड़ो सच में अॼु असांजो महिमान आहे रेस जरको खान। अचो त रेस जरके खान खां अवामी मसइलनि बाबति पुछा ॻाछा करियूं। सभ खां पहिरीं रेस जरके खान खे असांजे प्रोग्राम कड़ो सच में दिलि जी गहराइनि सां भली का था चऊं। वेलकम प्रोग्राम कड़ो सच में रेस जरका खान। हा साईं, महिरबानी जो अवां असांखे प्रोग्राम पंहिंजे में घुरायो, लख कुर्बान जा, महिरबानी। रेस जरका खान, असांजो पहिरियों सवाल आहे, तव्हां इलेक्शननि खां पोइ अवाम जा कहिड़ा मसइला अॼु ताईं हल कया आहिनि? भलो सवाल कयो अथव पहिरियों ई। ऐं असां अवाम जो अहिड़ो को मसइलो छॾियो ई कोन्हे को हल न कयो हुजे। असां तक़रीबन अवाम जा हर मसइला जेका बि असां वादा वचन कया हुआ से असां अवाम जा मसइला पूरा करे चुका आहियूं ऐं अञा कोशिशि कंदासीं त हुन खां वरी कुझु वधीक जेको सो सहूलियतूं मुहैया करे सघूं। साईं मोहतरम, अवाम त घोड़ा घोड़ा पई करे, उन्हनि जा रोड रस्ता गलियूं बिजलियुनि जा कई मसइला आहिनि जेके त अञा ताईं चुरिया ई कोन्हे के। बाबा अवाम जा मसइला त चुरण जी ॻाल्हि पिया करियो, ऐं त चुरिया कोन्हे, वाक़ई चुरिया कोन्हे, मसइला डोड़िया आहिनि। जेके असां प्रोजेक्ट्स ॾिना आहिनि से डोड़िया आहिनि बाक़ाइदगी सां। मसइला बाक़ी अपोज़िशन वारा दुश्मन आहिनि न, उहे त घोड़ा घोड़ा कंदा आहिनि, उहे त चवंदा पोइ मसइला हल कोन थिया आहिनि। बाक़ी अवाम, असांजे तक जी अवाम ॾाढी ख़ुशि आहे। साईं असांजो सवाल हिकिड़ो इहो आहे, त आहे थोरो ॾुखियो सवाल, त इलेक्शन खां कुझु अर्सो अॻे शायदि अवां वटि का बि अहिड़ी प्रॉपर्टी वग़ैरह कोन हुई। हिन वक़्तु माशाल्लाह अवां वटि तमामु घणियूं ज़मीनूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में, वॾनि वॾनि शहरनि में अवां जा बंगला आहिनि। छा साईं अवां जो कहिड़ो कारोबार आहे? न साईं, इहे अपोज़िशन वारनि जी चालू आहिनि, उन्हनि जो रड़ियूं आहिनि, उन्हनि जी सवाल तव्हां पिया करियो। इलेक्शन खां अॻे ऐं पोइ जी प्रॉपर्टी मुंहिंजे नाले, ज़ाती नाले मुंहिंजे का शइ कान्हे का, न को अॻे हुई न को हिन वक़्तु आहे। इहा ॻाल्हि माना अजाई आहे, अजाई वावेल आहे, ॿियो भली ख़ैर आहे। अच्छा, अवां जे नाले कोन्हे, अवां ॿियनि जे नालनि ते वठंदा आहियो? इहो बाबा फज़ूल नालो आहे की माना सवाल आहे तव्हांजो, जो ॿिए जे नाले जेको तव्हां प्रॉपर्टी वठंदो, अहिड़ो कहिड़ो चूतियो माण्हू आहे जेको प्रॉपर्टी ॿियनि जे नाले वठंदो? इहे माना फज़ूल अपोज़िशन शायदि तो पैसा ॾींदा अथनि, ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी हीउ सवाल ठहे बि कोन थो। ठीकु आहे साईं, इहा ॻाल्हि हिते ई ख़तमु था करियूं, पर इन ई ॻाल्हि ते था अचूं त जेके नौकिरियूं हिन वक़्तु आयूं आहिनि, इहे नौकिरियूं असां ॿुधूं पिया त तव्हां जेको आहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे पिया ॾियो? न को, न को, नौकिरियूं जेके हक़दार आहिनि उन्हनि खे मिलनि पियूं। अच्छा, उन्हनि खे ई नौकिरियूं ॾियूं पिया। ऐं जेके असां तक में जेके ग़रीब गुरबा आहिनि जो असां लिस्टूं ठाहियूंसीं उन्हनि खे नौकिरियूं मिलियूं आहिनि। बाक़ी इहे जेके आहिनि मनपसंदि माण्हू, पर मुंहिंजी सोच में को बि मनपसंदि कोन्हे। मुंहिंजे लाइ ॿई अखियूं बराबरि आहिनि। अपोज़िशन वारा जेके असांखे वोट कोन ॾियासीं उन्हनि खे बि नौकिरी ॾियूं पिया, पंहिंजनि खे बि ॾियूं पिया। इहो फज़ूल सवाल इहो बि थो